दोस्तों, सिंधी मशहूर अदाकार बिलावल कोकर बाडर शहर में जनम वरितो। तालीम हासिल करण बाद 1990 ईस्वी वारे ॾहाक में शोबत जी शुरुआति स्टेज ड्रामनि मां कई। बिलावल कोकर फ़न जी सिका पंहिंजे अॿाणे शहर बाडरा सां वास्तो रखंदड़ ॿिनि मशहूर अदाकार मरहूम लाला अब्दुल हुसैन सारियो ऐं अनवर शाद खां वरितई। जॾहिं सिंधी टीवी चैनल ऐं सिंधी CD कंपनी अचणु शुरू थी विया त बिलावल कोकर सिंधी शोबस ते कमु करणु लॻो। KTN चैनल ते पत्थर दुनिया ड्रामे में कमु करे शोहरत माणी। पत्थर दुनिया ड्रामे में बिलावल कोकर खे आणण वारो मरहूम लाला अब्दुल हुसैन सारियो हो। अज़ीज़ सांगी उर्फ़ कानू खरदमा जे ड्रामे पत्थर दुनिया में बिलावल कोकर नजीब जे नाले सां कमु करे वॾी शोहरत माणी। बाद में पंहिंजा परावा ड्रामे में कमु कयईं। पंहिंजा परावा ड्रामे में बिलावल कोकर रब्बू जे नाले सां कमु करे वॾी मशहूरी माणी। उन करे अॼु ताईं बिलावल कोकर बदिरां रब्बू ऐं नजीब नाले सां सुञातो वञे थो। उन बाद बिलावल कोकर केतिरा ई ड्रामा कया, जिन में KTN ते ड्रामा सीरियल कूंजूं, बाज़बान, दर्दनि जो दरिया समेत ॿियनि ड्रामनि में कमु करे शोहरत हासिल कयईं। बिलावल कोकर KTN खां अलावा सिंध TV ऐं धरती TV ऐं मेहराण TV ते बि परफॉर्म करे चुको आहे। धरती TV जी मेगा सोप सीरियल ॾाढनि जो ॾे ते बि पिणु कमु करे चुको आहे। बिलावल कोकर सिंध TV जे ड्रामे ज़ार ज़िंदगी ऐं KTN चैनल जे ड्रामे दर्दनि जो देस में पिणु कमु करे रहियो आहे। बिलावल कोकर सिंधी ड्रामनि खां अलावा 500 खां वधीक फिल्मनि में पिणु कमु करे चुको आहे, जिन मां मशहूर टेलीफिल्म बादल, धाड़ेल, आख़िरी जंग, ज़िद्दी धाड़ेल, जोश, फ़र्ज़, धाड़ेल बादशाह समेत ॿिया केतिरा ई टेलीफिल्मूं शामिल आहिनि। दोस्तों, बिलावल कोकर तमामु मशहूर अदाकार आहे। हिन वक़्तु बाडर शहर में रिहाइश पज़ीर आहे। ज़रूरु आगाह कंदा। मिलंदासीं की ॿिए नई वीडियो में। हिन वक़्तु ख़ुदा हाफ़िज़।